कराची ओभर खां रिपोर्ट कर रहे अब्दुल गफ्फार भुट्टो। कराची सफूरा रोड ते गटरन जो बीठल गंदो पानी निकाल न थियण खिलाफ़ समाजी कारकुनन रमज़ान कबूल ऐं दुकानदारन मोहम्मद सलीम ऐं मुदस्सर पारां हथ में प्ले कार्ड खणी सफूरा टाउन चेयरमैन राशिद खासकेली, म्यूनिसिपल कमिश्नर इम्तियाज मक्सी, वाटर एंड सीवरेज जे एक्सीएन अब्दुल हक शेख खिलाफ़ रोड ते बीठल गंदे पानी में बीही करे एहतजाज कयो। उन मौके ते एहतजाज कंदड़ दाहींदे चयो त मेमण अस्पताल खां सफूरा ताईं गुज़िरियल 3 महीननि खां गटरन जा नाला उथण सबबि गंदो पानी रोडनि ते बीहजी वियो आहे, जंहिं सबबि बदबू फैलजण सां गॾोगॾु दुकानदारनि जो कारोबार पिणु मुतासिर थी रहियो आहे। माण्हुनि खे अचु वञ में सख़्त ॾुखियाई ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मगर सफूरा टाउन जो नाअहल चेयरमैन राशिद खासकेली, म्यूनिसिपल कमिश्नर इम्तियाज मक्सी ऐं वाटर एंड सीवरेज जे एक्सीएन अब्दुल हक शेख हिन वक़्त ताईं को बि नोटिस न वरितो आहे। दाहुनि बावजूदि गटरनि जी सफ़ाई नथी कराई वञे। अमलदार आयल बजट सिर्फ़ कागज़ी कार्रवाई में हड़प करे रहिया आहिनि। हुननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर बल्दियात मेयर कराची खां नोटिस वठी मसइलो हल कराए ज़िम्मेवार नाअहल अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो आहे।